सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन सियाफ साल के वारहे तरफ़ां मौजूदा शागिर्द सियासत जो मयार जे उनवान हेठि रोपलाणी हाउस ते लेक्चर प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। तकरीब में सियाफ मरकज़ी सीनियर नायब सदर वकार रज़ा चुलियाणी, जीए सिंध महाज मरकज़ जनरल सेक्रेटरी अब्दुल गफ्फार मीरजत, तालीम दोस्त अदब दोस्त साहिल सिकंदर, मीर मुश्ताक तुन्यो, अवामी प्रेस क्लब के सहाफ़िन मंजूर कुरैशी, रियाज खटरियाण, इमाम बख्श लाशारी, उघम ख्वावड़, आरिफ बिरोही, ईद मोहम्मद गादी, सरफराज सिंधी, राजा चांडियो, बुरहान चांडियो, यासिर तुन्यो, वकार खास खैली, जुल्फकार लोहर, अमान जफर, सुरहान करीम तुन्यो समेत केतिरनि शागिर्दनि अदब दोस्त ऐं तालीम दोस्त शख़्सियतुनि तरफ़ां शिरकत कई वई। मुक़ररीन चयो त हर क़ौम जे बहितर मुस्तक़बिल लाइ शागिर्दनि जो अहम किरदारु हुजे थो। हुननि चयो त 20वीं सदी जे मुख़्तलिफ़ इनक़लाबनि पुठियां शागिर्दनि जी सियासी जिदोजहद ऐं संजीदा कमिटमेंट जो अहम किरदारु रहियो आहे। हुननि चयो त सिंध जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ सियासी जिदोजहद में शागिर्दनि जी सियासी हलचल लाइ ॿारनि मिसल पई रही आहे। सियासत समाज जी साइंस आहे। शागिर्द सियासत खां सवाइ क़ौमी ऐं तबक़ाती इस्तेहसाल नथो रोके सघिजे। हिक मुनज़िम साज़िश तहत सिंध जे शागिर्द सियासत खे तकरारी बणाए क़ौमी जमहूरी तरक्की पसंद शागिर्द सियासत ख़िलाफ़ आम शागिर्द में ग़लत तासुर पैदा कयो वञे थो। इन्हीअ सोच जो मुक़ाबिलो संजीदा शागिर्द सियासत ज़रिए करे सघिजे थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची